में समी यूटिलिटी स्टोर ते असां रस्ते मां क्रॉस कयूं पिया, जेको यूटिलिटी स्टोर खां तक़रीबन गिहु 50 किलो खां 60 किलो ताईं पाचके में विझी विकिरो करे पियो, जंहिं ते असां हुन जो वीडियो रिकॉर्ड कयोसीं ऐं कुझु नुमाइंदा दोस्त बि पहुची विया ऐं उहा कवरेज थी वई ऐं मीडिया ते हली वई, जंहिं ते एक्शन खॻो ऐं यूटिलिटी इंचार्ज जी बदिली थी वई ऐं उहो गिहु ऐं खंडु जेको सामान आहे उहो यूटिलिटी इंचार्ज असलम कुरैशी समीअ मां खणी गाॾा भरे अर्ज़मंद कुरैशीअ खे पुॼाईंदो हुयो, जेको हू दुकान ते विकिरो कंदो हुयो। लखनि रुपयनि जी मिली भगत करे हू करप्शन कंदा हुआ, जेको ग़रीबनि जे लाइ माल फंड ईंदो हुयो ऐं उहो फंड जेको आहे पंहिंजे कमाईअ हिसाब ते हलाईंदा हुया, जंहिंजे करे असलम कुरैशीअ जी बदिली थी वई। उन ते अर्ज़ मोहम्मद कुरैशी ॾमिरजी वियो ऐं असांजे GS सिंध पोरिया संगत कामरेड आशिक चना ज़िले अॻुवाण खे धमकियूं ॾिनियूं ऐं बदशद ॻाल्हायो वियो। असां इन जी पुरज़ोर मज़मत कयूं था ऐं SSP खैरपुर खे अपील कयूं था त बराए महिरबानी करे अर्ज़ मोहम्मद कुरैशीअ जे मथां FIR कढी वञे ऐं ॿी सूरत में जेकॾहिं हिन जे मथां एक्शन न खंयो वियो त असां मुकमल हड़ताल जो ऐलान कंदासीं ऐं हर जॻह ते सॾु ॾींदासीं।